बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुनाफ़िक़ माण्हू जूं टे निशानियूं आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो मुनाफ़िक़ जूं टे निशानियूं आहिनि। पहिरीं निशानी इहा आहे, जॾहिं बि ॻाल्हाईंदो त कूड़ ॻाल्हाईंदो। नंबर 2, ऐं जॾहिं वाइदो कंदो त उन जे ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो। ऐं नंबर 3, ऐं जॾहिं उन वटि अमानत रखी वेंदी त अमानत में ख़ियानत कंदो। सही बुखारी किताबुल ईमान बाब अलामातुल मुनाफ़िक़, अलामत जूं जेकी निशानियूं मुनाफ़िक़ वारो बाब आहे, उन ई में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया त मुनाफ़िक़ जूं टे निशानियूं आहिनि। जॾहिं बि ॻाल्हाईंदो कूड़ ॻाल्हाईंदो, जॾहिं बि वाइदो कंदो त उन जे ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो, जॾहिं हुन वटि अमानत रखी वेंदी त अमानत में ख़ियानत कंदो। फितननि जे वक़्तु बचण जो तरीक़ो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, मूंखां पोइ तव्हां मां जेको बि ज़िंदा हूंदो उहो वॾा इख़्तिलाफ़ ॾिसंदो। पोइ तव्हां जे मथां लाज़िम आहे त मुंहिंजी सुन्नत ऐं हिदायत याफ़्ता ख़ुलफ़ा राशिदीन जे तरीक़े ते हलिजो। तिरमिज़ी शरीफ़ जे अंदरि हदीस आहे, किताबुल इल्म, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजे यानी आऊं न हूंदुसि, यानी ज़ाहिरी दुनिया छॾे वेंदुसि, तव्हां मां जेको बि ज़िंदा हूंदो उन खां बाद में वॾा इख़्तिलाफ़ ॾिसंदो त पोइ उन ते लाज़िम आहे त मुंहिंजी सुन्नत ऐं हिदायत याफ़्ता ख़ुलफ़ा राशिदीन जो जेको रस्तो आहे उहो इख़्तियार कयो।